महेश चंद्र साहब अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो साईं? ठीकु आहियो? मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त तव्हां मूंखे सॾाए दुबई में सॾाए, तव्हां पंहिंजे प्रोग्राम में सॾाए ऐं ॾाढी नालाइकी कई ऐं ॾाढो पंहिंजो पंहिंजो अंदरियो इंसानु ॾेखारियो। तव्हां मूंखे प्रोग्राम कराए, उन खां पोइ पुछो बि कोन, न को मूंखे रोटी खारायो, न मूंखे होटल ते पहुचायो। ॿिया दोस्त वठी विया ऐं उन्हनि वञी मूंखे रोटी बि खाराई ऐं मूंखे होटल ते बि पहुचायूं। उन खां पोइ फंक्शन खां पोइ तव्हांजो वेट कंदा रहियासीं। तव्हां मूंसां कमरे ते मिलणु कोन आया, मूंखां इहो कोन पुछो त तव्हांखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। उन खां पोइ मां तव्हांखे फ़ोनूं कंदो रहियुसि, कॉल कंदो रहियुसि, तव्हां को रिस्पॉन्स कोन ॾिनो। उन खां पोइ धर्मेंद्र साहब जे घर मुंहिंजी दावत हुई ऐं धर्मेंद्र साहब तव्हांखे कॉल कंदो रहियो। नीरज धर्मेंद्र साहब जो जेको पुटु आहे उहो तव्हांखे कॉलूं कंदो रहियो। तव्हां उन्हनि खे बि रिस्पॉन्स कोन ॾिनो ऐं तव्हां धोखे में रखियो असांखे। तव्हां कंहिं क़िस्म जी जेका आहे सा मूंखे पेमेंट कोन कई ऐं मूंखां भॼी विया तव्हां ऐं मूंसां धोखो करे मुंहिंजी दिलि ॾुखाई। तव्हां यकीन रखो त मां मास्टर चंद्र साहब सां ॾाढी मोहबत कंदुसि, पर तव्हांजे हिन बिहेवियर जे करे मूंखे मास्टर चंद्र साहब खां नफ़रत थी वई आहे ऐं तव्हां ॾाढा नफ़रत जहिड़ा माण्हू आहियो। तव्हां ठग आहियो ऐं तव्हां मूंसां ठगी करे मुंहिंजो दिलि ॾुखायो आहे। हीअ मां वीडियो सिर्फ़ु तव्हांजे लाइ ठाहियां थो, तव्हांखे मोकिलण जे लाइ। हीअ मां वायरल कोन थो कयां, हीअ वीडियो मां फेसबुक ते कोन थो विझां, पर तव्हांखे तव्हांजो एटीट्यूड यादि ॾियारियां थो त छा महिमान खे घुराए ऐं उन सां इहो बिहेव कबो आहे। हालांकि तव्हांजो प्रोग्राम शानदार थियो ऐं तमामु वॾे पैमाने ते तव्हांजो प्रोग्राम कयोसीं ऐं ॾाढो सुहिणो थियो। मूंखे अफ़सोस आहे तव्हांजे हिन बिहेव ते। तव्हां ॾाढो ग़लति बिहेव कयो मूंसां ऐं ख़ुदा जे वास्ते ॿियनि आर्टिस्टनि सां इहे बिहेव न कंदा कयो ऐं आर्टिस्टनि खे धोखो न ॾींदा कयो, छो त आर्टिस्ट ॾाढा नरम नाज़ुक आहिनि। महेश चंद्र साहब, तव्हां ॾाढा लालची माण्हू आहियो ऐं तव्हांजे ख़्यालात तमामु ख़राबु आहिनि। हिकिड़े आर्टिस्ट जे नाते मूंखे हैरत थी लॻे त तव्हां कहिड़े क़िस्म जा आर्टिस्ट आहियो। तव्हां पंहिंजे आर्टिस्टनि खे घुराए ऐं उन्हनि सां तव्हां इहो बिहेवियर कयो था ऐं आख़िर में तव्हां भॼी था वञो, लिकी था वञो। मूंखे अफ़सोस आहे तव्हांजी घटिया सोच ते। तव्हां घटिया इंसानु आहियो, तव्हां बिल्कुलु बेकार माण्हू आहियो, तव्हां लालची आहियो, तव्हां पैसनि जा पुॼारी आहियो। मूंखे तव्हां धोखो ॾेई ऐं मूंखे ॾाढो ॾुखायो आहे, मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे। मां ॾाढी कोशिशि कयां थो विसारण जी, पर मूंखां ॻाल्हि विसरे नथी। महेश चंद्र साहब, आई हेट यू। तव्हां खां नफ़रत करणु घुरिजे, मां तव्हां खां ॾाढी नफ़रत कयां थो।